सियारे जी मौसम में सुबुह असां माण्हू गाॾी हलाइण खां अॻु केतिरा ई मिंट इंजण हलाए छॾींदा आहिनि। इहो इन लाइ कंदा आहिनि जो गाॾी गरम थी वञे ऐं पोइ उनखे काहे वेंदा आहिनि। पर माहिर चवनि था त ईअं करणु अजायो आहे, जॾहिं त इन सां अव्हांजी गाॾीअ जी इंजण खे नुक़सान बि पहुचे थो ऐं इहो अमल माहौल लाइ बि ख़राबु आहे। सियारे में गाॾीअ जी इंजण हलाइण खे अंग्रेज़ीअ में आइडलिंग चवंदा आहिनि। गाॾीअ जी इंजण स्टार्ट करे बीहारण वारो मामिलो रुॻो हिते आम न आहे, पर अमेरिका में बि माण्हू 5 मिंट खनि गाॾीअ जी इंजण खे हलाइण खां पोइ गाॾी काहींदा आहिनि ऐं हाणे नयुनि गाॾियुनि में त रिमोट कंट्रोल अची विया आहिनि, जिन जे ज़रिए गाॾीअ खे परे खां ई स्टार्ट करे बीहारे सघिजे थो। नेठि इहो तस्वुर किथां आयो आहे? थधी गाॾीअ खे आइडलिंग ज़रिए गरम करणु छो ज़रूरी सम्झो वञे थो? हिकु मज़मून मूजिबि पुराणियुनि गाॾियुनि में कार्बोरेटर खे गरम थियण में वक़्तु लॻंदो आहे। इन लाइ ड्राइवर गाॾीअ खे रोड ते हलाइण खां अॻु गरम रखणु ज़रूरी सम्झंदा हुआ। इहा ॻाल्हि आहे 1980 जी। 1980 खां पोइ इलेक्ट्रॉनिक फ्यूल इंजेक्शन वारियूं गाॾियूं अची वयूं, जिन में आइडलिंग जी ज़रूरत न रही। इन्हनि गाॾियुनि में सेंसर लॻल हूंदा आहिनि जेके इंजण खे हवा ऐं ॿारण जो मुनासिब हल ठाहे ॾियनि था। इहे सेंसर गाॾीअ खे फौरी गरम करे छॾींदा आहिनि। हिकु ॿी रिपोर्ट मूजिबि हाणोके दौर में गाॾियुनि में इस्तेमालु थींदड़ इंजण खे ॿारण जी फराहमी जो तरीक़ेकार मुख़्तलिफ़ हूंदो आहे। हिन में थ्रोटल मौजूदु आहे जेको रुॻो हवा खे छिके थो ऐं ॿारण खे उन खां बिल्कुलु धार रखे थो। इन्हनि गाॾियुनि में इंजेक्टर्स लॻाया वेंदा आहिनि जेके गाॾी हलाइण खां अॻु ई सिलेंडर खे सिधी रीति ॿारण फराहम कनि था। इन्हनि में सेंसर्स बि शामिल आहिनि जेके हवा ऐं ॿारण खे कंट्रोल में रखनि था। गाॾियुनि जो इंजण कंट्रोल यूनिट सिलेंडर खे फराहम थींदड़ ॿारण जे मिक़दार खे कंट्रोल करण सां गॾोगॾु एग्ज़ॉस्ट मां निकिरंदड़ गैस जी बि छंड-छाण करे थो। इन सां न रुॻो ॿारण पर वक़्त जी बि बचत थिए थी। इन लाइ सफ़र करण खां अॻु गाॾीअ खे स्टार्ट करे छॾे ॾियण जी ज़रूरत ई न आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk